अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। लाहौर हाई कोर्ट तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे तौहीन अदालत जी दरख़्वास्तुनि खे नाक़ाबिले ॿुधणी करार ॾींदे रद्द करे छॾियो। अदालत चयो आहे त इमरान ख़ान जा बयान सुप्रीम कोर्ट जे जज बाबति आहिनि। लाहौर हाई कोर्ट दरख़्वास्तुनि जी ॿुधणी नथी करे सघे। कोटिया में गैस जे लीक थियण सबबि धमाके जे नतीजे में 6 ॼणा फौत थी विया। कोटिया जे डिप्टी इंस्पेक्टर जनरल पुलिस ग़ुलाम असफर महेसर मूजिबि सरकी कालान डबल रोड ते मौलवी अब्दुल अज़ीज़ जे घर में धमाको मुबैना तौर ते गैस लीक थियण सबबि थियो, जंहिं जे नतीजे में 2 औरतुनि समेत 6 ॼणा फौत थी विया। सरहाड़ी में कणक जे सरकारी गोदाम ते बोरियुनि में मिलावट करण जा सबूत एसएस न्यूज़ हथ करे वरिता। गोदाम ते फूड इंचार्ज सरकार मक्सी मज़दूरनि जी मिली भगत सां राति जे वक़्तु कणक में मिटी ऐं रेती मिलाईंदो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।